SFIC जो इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ जारी इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी शरीक इजलास में UAE ऐं सऊदी अरब जी सड़बकारी बाबति ख़यालनि जी ॾे वठि। PIA जी ख़ासि उॾाम अॼु किर्गिस्तान मां शागिर्दनि खे खणी कराची पहुचंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते सूबाई वज़ीर शौर्जिल इनाम मेमण नासिर हुसैन शाह ऐं ॿिया अॻवान कराची एयरपोर्ट ते शागिर्दनि जो इस्तक़बाल कंदा। शौर्जिल मेमण चयो आहे त सिंध सरकार परॾे में शागिर्दनि जी हिफ़ाज़त जे लाइ पुरअज़म आहे। वॾे वज़ीर शागिर्दनि जी हिफ़ाज़त सां वापसी जे लाइ इंतिज़ामियनि जी पाण निगरानी करे रहियो आहे। बिजली जो मसलो असांजे कंट्रोल खां ॿाहिरि आहे। कलेक्ट्रेट जो पॉलिसियूं समझ में न अचण जहिड़ियूं आहिनि। बाड़ेसरी जेकॾहिं बिजली चोरी करे थो त मुंहिंजे घर जी बिजली छो थी काटी वञे। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाई जेसीं ताईं इंडस्ट्री सेक्टर में सुधारा न ईंदा तेसीं ताईं मुल्क तरक़ी न कंदो। वॾे वज़ीर सूबे में सड़बकारी कंदड़नि खे सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत कई आहे। ईरानी सदर जे हेलीकॉप्टर सां हादसे में ॾोही सरगर्मियुनि जो को सबूत नाहे मिलियो। ईरानी फ़ौज जी शुरूआती जांच रिपोर्ट। परॾेही मीडिया मूजिब ईरानी फ़ौज जे जनरल स्टाफ हादसे जी शुरूआती जांच रिपोर्ट तैयार करे वरिती। जांच ऑफिसर जो चवणु आहे त ईरानी सदर इब्राहिम रेसी जे हेलीकॉप्टर सां हादसे में कंहिं बि मुजरमानी सरगर्मी जा सबूत न मिलिया आहिनि। हेलीकॉप्टर खे ऊचाई ते जबल सां टकराइजण खां पोइ बाहि लॻी वई। हेलीकॉप्टर जे मलबे में गोली जो को बि सुराख़ मौजूदु न आहे। इसराइली इंसाफ जी आलमी अदालत जे हुक्म खे हवा में उॾाए छॾियो। इसराइली फ़ौज जी रफ़ा समेत गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी वधीक 4 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली फ़ौज अस्पताल खे बि निशानो बणायो। रफ़ा क्रॉसिंग ते फ़लस्तीनी लाइ इमदाद जी फ़राहमी में इसराइली फ़ौज रडक पिणियल। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे भाउ पुलिस जी जांच ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। याकूब गडानी जो चवणु आहे त 5 ॾींहं गुज़रण बावजूदु पुलिस वाक़िए जो केस दाख़िल न करे सघी आहे। नईं सिर CIT जोड़े हक़ीक़ी जवाबदारनि खे वाइखो करे खेनि सज़ा ॾियारी वञे। मीरपुर माथेले जे सीनियर साफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। कंदकोट पारे सीता रोड कासी अहमद मिठियाणी में कलमधड़ियुनि एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया। सेठारजा रुतुदेरो रेती बाडरे निंदो मनड़ो ॿियनि शहरनि में एहतजाज। साफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो। गिरेले भरिसां पीउ गोलियूं हणी धीअ खे क़त्ल करे आपघात करे छॾियो। ॻोठु पीरल बिरोही में जवाबदार पंहिंजी धीउ 16 वरियनि जी ख़ैर बीबी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। दिल्ली चांद बिरोही पाण मथां फायर करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। एतिरा ते पुलिस पहुची 2 लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस मूजिबि वाक़ियो घरू अणबत तां पेश आयो आहे। करोनी भरिसां ॻोठ खुशखैर मोहम्मद हिसपाड़ी में रुड़ी बिगी 2 ॿारड़ा फौत। मारवाड़ी बिरादरी जा 2 ॿारड़ा 5 वरियनि जो कैलाश ऐं 3 वरियनि जो कमलेश रुड़ी में बटजण बाद फौत थी विया। ॻोठाणनि मौसू परडियक 2 वरियनि जो बोजो मलबो रुड़ी बिगे फौत थी वियो हो। 1 हफ़्ते खां ॻोठ में रुड़ी जी वबा पकड़ियल आहे। डॉक्टर्स जूं टीमूं मोकिले बीमार ॿारनि जो इलाज करायो पिया। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 4 T20 मैचेस जी सीरीज़ जी ॿी मैच अॼु खेॾी वेंदी। पहिरीं मैच बरसात जे वर चढ़ी वई।